अस्सलाम वालेकुम, वेलकम टू अल्फला वर्चुअल लर्निंग अकेडमी। अज कंप्यूटर जो क्लास है जिमें टॉपिक है क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर। त कंप्यूटर जी क्लासिफिकेशन जे बुनियाद ते कंप्यूटर के टिन कैटेगरीज में विरहायो वियो आहे, जिमें पहिरीं जेका आहे सो कंप्यूटर जे टाइप जे हवाले सां ऐं उन खां पोइ साइज़ ऐं पर्पज़, माना कंप्यूटर जेको आहे सो कहिड़े क़िस्म जो आहे ऐं उनजी साइज़ कहिड़ी आहे ऐं उनजो पर्पज़ यानी कि मक़सदु कहिड़े जे लाइ ठहियो आहे। त पहिरीं टाइप खे ॾिसूं था त टाइप जेको आहिनि से कंप्यूटर केतिरनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, केतिरा टाइप जेके सो कंप्यूटर जा हूंदा आहिनि। त मेन जेके आहिनि उहे उनजा टे टाइप हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे एनालॉग। एनालॉग जेको कंप्यूटर हूंदो आहे उहो ग्राफ जे फॉर्म ते कमु कंदो आहे ऐं उन खां पोइ ॿियो आहे डिजिटल। डिजिटल जेको आहे उहो नंबरनि ते 0 ऐं 1 ते कमु कंदो आहे ऐं उन खां पोइ जेको कंप्यूटर आहे उहो आहे हाइब्रिड। हाइब्रिड जो जेको आहे उहो कॉम्बिनेशन हूंदो आहे ॿिन्हिनि जी, एनालॉग ऐं डिजिटल कंप्यूटर जी। उन खां पोइ साइज़ ॾिसूं था, उनजी साइज़ जे हवाले सां कंप्यूटर हिकिड़ा हूंदा आहिनि माइक्रो कंप्यूटर ऐं मिनी कंप्यूटर, मेन फ्रेम कंप्यूटर, सुपर कंप्यूटर। ऐं उन खां पोइ जेको पर्पज़ आहे उनजो मक़सदु आहे, हिकिड़ा हूंदा आहिनि जनरल पर्पज़, ॿिया हूंदा आहिनि स्पेशल पर्पज़। जनरल पर्पज़ जेको आहे माना उहो कंहिं बि कम जे लाइ इस्तेमालु थी सघे थो, माना कि उनजो जनरल हूंदो आहे, उहो ख़ासि कंहिं मक़सद जे लाइ कोन ठहियल हूंदा आहिनि। स्पेशल पर्पज़ माना हिकिड़ो उन्हनि जो को ख़ासि मक़सदु हूंदो आहे, उन ख़ासि टास्क जे लाइ जेके ठहियल हूंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे स्पेशल पर्पज़ कंप्यूटर। त हाणे पहिरीं जेको आहे हिन में सम्झूं था त मिनी माइक्रो या मिनी कंप्यूटर्स जेके आहिनि उहे छा हूंदा आहिनि। हिनखे सम्झी छॾियोसीं त एनालॉग जेको हूंदो आहे उहो हिन जी ग्राफ जे फॉर्म ते कमु कंदो आहे ऐं डिजिटल जेको आहे उनमें 0 ऐं 1 जेको आहे यानी कि डिजिट जी फॉर्म में उहो डिजिट्स जी सूरत में उहो कमु कंदो आहे ऐं हाइब्रिड जेको आहे उहो कंबाइंड हूंदो आहे, उनमें इहे ॿई शयूं हूंदियूं आहिनि। त हाणे माइक्रो कंप्यूटर छा हूंदा आहिनि, उहे स्मॉल पर्सनल कंप्यूटर्स हूंदा आहिनि। उहे इंडिविजुअल्स जे लाइ हूंदा आहिनि, यानी कि हिकिड़ो जेको यूज़र आहे उहो उनखे इस्तेमालु कंदो आहे। उन्हनि जा एग्ज़ाम्पल्स जेके आहिनि उनमें लैपटॉप, स्मार्ट फोन वग़ैरह जेके आहिनि उहे उनजा एग्ज़ाम्पल्स आहिनि। उन खां पोइ ॿियो आहे मिनी कंप्यूटर। मिनी कंप्यूटर जेके हूंदा आहिनि उहे मिड रेंज हूंदा आहिनि, यानी कि जेको पंहिंजो माइक्रो कंप्यूटर आहे उन खां वरी उनजी जेका साइज़ हूंदी आहे उहा थोरी वधीक हूंदी आहे। उहे जेके आहे सो उन्हनि जो जेको इस्तेमालु थींदो आहे उहो बिज़नेस जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं उनजो जेको एग्ज़ाम्पल आहे उनमें सर्वर ऐं वर्क स्टेशन्स हूंदा आहिनि। अच्छा, सर्वर ते जेको आहे सो MCQ हिकिड़ो अची चुको आहे त सर्वर जेको आहे उहो कहिड़ो कंप्यूटर आहे, छा कंदो आहे सर्वर। त ठीकु आहे, त सर्वर जेको आहे उहो क्लाइंट कंप्यूटर खे सर्विसिस प्रोवाइड कंदो आहे, इहो MCQ अची चुको आहे। अच्छा, उन खां पोइ मेन फ्रेम कंप्यूटर जेको आहे उहो लार्ज जेको हूंदा आहिनि उहे मल्टी यूज़र जे लाइ, माना उनखे हिक खां वधीक जेके यूज़र आहिनि उहे इस्तेमालु करे सघनि था ऐं उन्हनि जा एग्ज़ाम्पल IBM Z सीरीज़ उहे बैंकनि में इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं उन खां पोइ आहे सुपर कंप्यूटर। सुपर कंप्यूटर जेके हूंदा आहिनि उहे हाई परफॉर्मेंस कंप्यूटर हूंदा आहिनि ऐं उहे जेके कॉम्प्लेक्स कैलकुलेशन्स हूंदियूं आहिनि, सिम्युलेशन्स जेको हूंदो आहे उहो हुन ते हाई क़िस्म जी जेका कैलकुलेशन्स हूंदी आहे उहा उन में इस्तेमालु थींदी आहे ऐं इहे जेके आहिनि से रिसर्च वग़ैरह जे लाइ, साइंटिफिक रिसर्च जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, जीअं नासा या अहिड़े क़िस्म जूं जेके लैब्स हूंदियूं आहिनि उते ई इस्तेमालु थींदो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे हिन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल MCQs आहे जेके ॾिसूं था त विच ऑफ द फॉलोइंग इज एन एग्ज़ाम्पल ऑफ माइक्रो कंप्यूटर। हाणे पाण इहो हिन में पढ़ियो आहे, हिन मां माइक्रो कंप्यूटर जो एग्ज़ाम्पल कहिड़ो आहे इहो ॿुधाइणो आहे। विच इज़ द मेन यूज़ ऑफ मिनी कंप्यूटर। मिनी कंप्यूटर जो जेको आहे मेन यूज़ उहो कहिड़ो हूंदो आहे। हिन में राइट जेको ऑप्शन हुजे उन ते क्लिक कंदा ऐं कमेंट में उन्हनि खे ज़रूरु ॿुधाईंदा। त अॼु जेको पंहिंजो टॉपिक हुयो क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर, उन में पाण पढ़ियोसीं त कंप्यूटर खे जेको आहे सो टिनि कैटेगरियुनि में क्लासिफाई कयो वियो आहे, हिकिड़ो टाइप, साइज़ ऐं पर्पज़ जे हवाले सां। टाइप में पाण पढ़ियोसीं त टे जेको आहे सो टाइप हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे एनालॉग, ॿियो हूंदो आहे डिजिटल ऐं टियों हूंदो आहे हाइब्रिड। ऐं साइज़ जे हवाले सां माइक्रो, मिनी, मेन फ्रेम, सुपर ऐं पर्पज़ जनरल पर्पज़ ऐं स्पेशल पर्पज़, उन्हनि जा पाण डिटेल सां पढ़ियोसीं। ऐं उन में हिकिड़ो जेको पोयनि टेस्ट में MCQ अची चुको हुयो त सर्वर, इन सां रिलेटेड जेको आहे क्लाइंट जेको छा कंदो आहे, इन सां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो अची वञे थो त क्लाइंट जेको आहे उहो सर्वर खां सर्विसिस रिसीव कंदो आहे ऐं जेको सर्वर आहे उहो उनखे मोकिलींदो आहे। त इहो जेको आहे सो MCQ आयल हुयो, उनखे डिस्कस कयोसीं। थैंक्स फॉर वॉचिंग।